जो झोलिन में भरे करे घर मोटी वेंदव। आए मां तव्हांखे इहो अर्ज़ कयां तव्हां दोस्त सुभान अल्लाह जी ॿोली में कंजूसाइप न कयो। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। प्यार ऐं मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हाणे इन सुभान अल्लाह जे बारे में मां तव्हांखे थोरो अर्ज़ कयां। मां जो असल गुफ्तगू जो मौज़ू ॿियो आहे। सुभान अल्लाह जी माना है मिठा अल्लाह तू पाक है। अल्लाह तू पाक है, तू हर ऐब खां पाक है, तू हर नुक्स खां पाक है, तू हर ज़वाल खां पाक है, तू शरीकन खां पाक है, तू माइटन मिटन खां पाक है, तू कंहिं बि मददगार खां पाक है। अल्लाह तू पंहिंजी ज़ात में भी पाक है, अकेलो है। तू पंहिंजे सिफ़ात में भी पाक है, अकेलो है। तू पंहिंजे अफ़आल में भी पाक है, अकेलो है। तू पंहिंजे जमी तसर्रुफ़ात में भी पाक है, अकेलो है। ए अल्लाह न तुंहिंजो को मट है, न तुंहिंजो को मिसल है। मुंहिंजो ईमान है, इहो ई अक़ीदो आहे। अदा इहो अक़ीदो आहे न। हाणे दिल सां चओ सुभान अल्लाह। जेको माण्हू इहो सुभान अल्लाह जो विर्द घणो पढ़ंदो आहे, अल्लाह जी पाकाई बयान कंदो आहे। हदीस में ईंदो आहे अल्लाह साईं बि इन बाने खे गंदन अमलन ऐं गंदन अखलाकनि खां पाक करे छॾींदो। उनखे अल्लाह जी पाकाई बयान कंदो, पंहिंजे अंदर बि इंशाअल्लाह पाकाई ऐं तहारत ऐं सफ़ाई ईंदी। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं उनजे हुकूमत जे ज़माने में ॾुकार आयो, यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं ॾुकार आयो, माण्हू वीचारा बुखनि ते मरनि पिया। पोइ हुकूमत उनखे इमदाद ॾे पई, हुकूमत अनाज विरहाए पई। ग़रीब मिस्कीन फ़क़ीर फ़ुक़रा खोड़ सारा लाइन लाए करे बीह रहंदा हुआ अनाज वठण जे लाइ। कतार में बीहारींदो, माण्हू घणा हूंदा हुआ न, पोइ उनखे लाइन में बीहारींदो, पोइ उनखे लाइन में बीहारींदो त बाबा लाइन में बीह करे मानी वठंदा वञो, अन्न वठंदा वञो। हिकिड़ो नौजवान छोकिरो हुयो, उहो लाइन टोड़े करे हलियो अचे, वेही रहो। उहो लाइन टोड़े करे हलियो आयो। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो पुट ॾिस त सभई माण्हू लाइन में बीठा आहिनि, तूं बि लाइन में बीह न, हेॾे ॿाहिरि छो टुटी आयो आहे? चवंदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾे, मां अन्न जे लाइ आयो आहियां। मुंहिंजे घर में ॾुकार ऐं बुख ऐं फाकिया पइजी विया आहिनि। यूसुफ अलैहिस्सलाम खे अन्न ॾे, मां अन्न जे लाइ आयो आहियां। फरमायो पुट मां अन्न विराइण जे लाइ त वेठो आहियां, ग़रीबनि जी ख़िदमत लाइ वेठो आहियां। अल्लाह मूंखे विज़ारत ॾिनी आहे, मूंखे हुकूमत ॾिनी आहे, मां अल्लाह जे ख़ल्क़ जी ख़िदमत कयां, मां अल्लाह जी मख़लूक खे ॾियां। ओ मुंहिंजा बच्चा पर तो लाइन में बीह, तो कतार में बीह, मां तोखे अनाज ॾींदुमि। और उन ॾींहुं यूसुफ अलैहिस्सलाम उन नंढड़े ॿार खे अन्न ॾिनो, उनखे खाधो ॾिनो। फरमायो पुट ॿीहर लाइन में बीहंदो कर। वो नंढड़ो ॿार अन्न वठी करे वियो। वरी ॿियो ॾींहुं थियो, असां माण्हू सभई लाइन में बीठा आहिनि थिया। वरी ही लाइन टोड़े करे भॼी आयो, चवंदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾे, यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾे। फरमाया पुट मां तोखे कल बि चयो हो थकड़ न कर, लाइन में बीहंदो कर, कतार में बीहंदो कर। पुट तू नंढो ॿार आहे, मां कल तोखे अन्न ॾिनो आहे, वरी अॼु लाइन टोड़े आयो आहियां, बचा लाइन में बीहंदो कर। वरी बि उनखे अन्न ॾेई करे मोटाए छॾियईं। वरी टियों ॾींहुं थियो, उहो नौजवान ॿारो
दिल टोड़े आयो। यूसुफ अलैहिस्सलाम नाराज़ थी पियो, कारजी पियो। फरमाया पुट मां तोखे चवां थो लाइन में बीहंदो कर, तूं वरी अॼु बि लाइन टोड़े आयो आहे, हाणे तोखे अन्न न मिलंदो। वञ पोइ मोटी वञ, लाइन में बीह वञी करे पोइ तोखे अन्न मिलंदो। वो नंढड़ो ॿार चवंदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾे, साईं मूंखे अन्न ॾे, मूंखे न मुटाए, मूंखे पोते न मुटाए, मूंखे अन्न ॾे। ओ यूसुफ अलैहिस्सलाम तूं मूंखे सुञाणे नथो। यूसुफ अलैहिस्सलाम शाह तोखे भुलिजी वियो आहे, तोखे ॻाल्हि विसरी वई आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जेकॾहिं मां पंहिंजो तोखे तारीफ़ करायुमि त तूं पाण लाइन में सॾे करे मूंखे अन्न ॾींदे, उनजे करे मूंखे अन्न ॾे। त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बि इहो चई पुट भला तारीफ़ कराए, तूं पंहिंजो सुञाण कराए, तूं केरु आहे, एॾी हुज करे थो पियो। चया यूसुफ अलैहिस्सलाम को ज़मानो याद कर, को वक्त याद कर। ओ यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मैं ज़ुलेखा जे घर में रहंदो हुए, जॾहिं तोखे ज़ुलेखा कूड़ो इल्ज़ाम लगायो हो, ज़ुलेखा तोखे कूड़ी तहमत लगाई, तुंहिंजी सफ़ाई ॾियण वारो को गवाह कोन हुयो, तुंहिंजी पाकाई बयान वारो को शाहिद कोन हुयो। ओ यूसुफ अलैहिस्सलाम दुनिया तोते आङुरियूं खणे हा, दुनिया तुंहिंजा ऐब कढे हा, दुनिया तोखे ख़राब सम्झे हा। ओ यूसुफ अलैहिस्सलाम तोखे ज़ुलेखा जे ऐब खां तुंहिंजी जंहिं पाकाई बयान कई हुई उहो नंढड़ो ॿार मां आहियां। यूसुफ अलैहिस्सलाम उहो ॿार मां आहियां। यूसुफ अलैहिस्सलाम जी अखियुनि में गोरा तरी आया। फरमायो मुंहिंजा बच्चा मां सम्झी वियुमि, हाणे हे खज़ाना खुलिया पिया अथई। ओ मुंहिंजा पुट तोखे जेतिरो अन्न वणे तो खणी वेंदो कर, काई तोते रोक टोक कोन्हे का। किताब लिखियो आहे अल्लाह सां जे तरफ़ां यूसुफ अलैहिस्सलाम खे फरमान आयो, यूसुफ अलैहिस्सलाम जंहिं ॿार हिकिड़ो भेरो हिकिड़ी ॻाल्हि में तुंहिंजी पाकाई ऐं सफ़ाई बयान कई हुई, यूसुफ अलैहिस्सलाम तो उन ॿार जे लाइ पंहिंजे खज़ाननि जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। यूसुफ जेको मुंहिंजो ॿारो सुबुह शाम अल्लाह जी पाकाई बयान कंदो आहे, मां अल्लाह बि अहिड़े बाने जे लाइ पंहिंजे रहमत जे खज़ाना दरवाज़ा खोले छॾींदो आहे। हाणे चओ सुभान अल्लाह, आवाज़ दिल सां चओ सुभान अल्लाह। असांजे जलसे जा मेहमान ख़ास बेहतरीन आलिम दीन साईं मुफ्ती अब्दुल रहीम साहब दामत बरकातुहुम स्टेज ते मौजूद आहिनि। इंशाअल्लाह थोड़ी घणी माण्हुनि जो बयान शुरू थी वेंदो ऐं असांजा ख़तीब हज़रात अची रहिया आहिनि, ईंदा रहंदा। इंशाअल्लाह शाम ताईं तव्हां पंहिंजे सीने खे जेकॾहिं खोले वेंदव त नूर सां भरे करे मोटी वेंदव। मां जेके आयतूं पढ़ियूं सिर्फ़ु उनजो थोरो मुताले ॻाल्हाईंदो मां। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह तबारक व तआला जीअं पंहिंजे इंसान पंहिंजी मखलूक पंहिंजे बाननि खे पंहिंजी इबादत सम्झाई आहे, पंहिंजी बंदगी ऐं पंहिंजी बानप जो तरीक़ो सम्झायो आहे, उन मिठड़े अल्लाह हिन इंसान खे अखलाकियात जी भी तालीम ॾिनी आहे। उन अल्लाह जे रसूल हिन इंसान खे पंहिंजी उम्मत खे हया भी सेखारियो आहे, लिहाज़ भी सेखारियो आहे, अदब भी सेखारियो आहे, एतराम भी सेखारियो आहे, वालिदैन जा हुकूक ॿुधाया, पंहिंजे ओड़े पाड़े जा हुकूक ॿुधाया, वॾड़नि जा खीदारी वारनि जा हुकूक ॿुधाया। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ईमान जो खोड़ शाखूं आहिनि, ईमान जा खोड़ सारा हिस्सा आहिनि, ईमान जा 60 या 70 ताईं हिस्सा आहिनि। वल हया शुअबतु मिनल ईमान, ऐं हया ईमान जो अफज़ल तरीन शोबो आहे। हया ईमान जो बेहतरीन शोबो आहे। फरमा ईमान जा जेके हिस्सा शोबा आहिनि
उनमें आला ला इलाहा इल्लल्लाह, आला में आला ईमान जो हिस्सो आहे ला इलाहा इल्लल्लाह, व अदना इमाततुल अज़ा अन तरीक़। फरमायो त ईमान जो नंढड़े में नंढड़ो, आखिरी में आखिरी, घट में घट जो हिस्सो आहे वो इहो आहे जो पंहिंजे रस्तनि खां बुराइयूं हटाए छॾियो, रस्तनि खां बुराइयूं हटाए छॾियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रस्ते खां बुराई हटाइण बि वॾो अमल अथव। इन कंहिं बि नेकी खे थोरो न सम्झंदा कयो, कंहिं बि नेकी खे घटि न सम्झंदा कयो। मत ईअं चओ त यार हे रस्तो आहे, हे कंडो पियो आहे, हे भितर पियो आहे, हे ठिकर पियो आहे, हाणे इनखे छा करियो? कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो करीम अल्लाह खे का अहिड़ी नेकी वणी वेंदी आहे जो बाने जी बख़्शिश थी वेंदी आहे। बुखारी जी रिवायत आहे, मशहूर आहे, उलमा इकराम बयान कंदा आहिनि। हिकिड़ो अल्लाह जो बानो हुयो, जॾहिं वफ़ात करे वियो, फोत थी वियो, उनजे रूह खे अल्लाह जे बारगाह में पेश कयो वियो। अल्लाह पंहिंजे बाने खां पुछा फरमाए, मुंहिंजा बाना, मां तोखे दुनिया जी ज़िंदगी ॾिनी, मां तोखे दुनिया में हयाती ॾिनी, मां तोखे रिज़्क़ ऐं रोज़ी ॾिनी, मां तोखे खारायो ऐं प्यारो। ओ मुंहिंजा बाना, मां अल्लाह जे हुकूक जो कहिड़ो ख़्यालु करे आए, मां अल्लाह जो कहिड़ी बंदगी करे आए। बाना पंहिंजा अमाल पेश कर। अल्लाह जे बानो अल्लाह जे बारगाह में पंहिंजा नेक अमल पेश कया। ओ मुंहिंजा अल्लाह, मां तुंहिंजे लाइ नमाज़ूं पढ़ी आयुमि, मां तुंहिंजे लाइ रोज़ा रखी आयुमि, मां तुंहिंजे लाइ ख़ैर ख़ैरातूं करे आयुमि, मां ज़िक्र अज़कार करे आयुमि। ओ मुंहिंजा अल्लाह, तुंहिंजे राज़ी करण जे लाइ मुंहिंजा अल्लाह मां महिनतूं करे आयुमि। उन बेनियाज़ बादशाह जो जवाब ईंदो आहे, ओ मुंहिंजा बाना, तुंहिंजी नेकिन में उहो पावर न हुयो, तुंहिंजी नेकिन में उहो ख़ुलूस न हुयो। मुंहिंजा बाना, तुंहिंजूं निमाज़ूं मूंखे न वणियो, तूं ख़ैरातूं बि कयूं, तुंहिंजो ख़ैरातूं बि न वणियो। ओ मुंहिंजा बाना, तूं इबादतूं करे आए, पर तुंहिंजी इबादतुनि में उहा जान कोन हुई। मां अल्लाह खे तुंहिंजो इबादतूं कोन वणियूं। इंसान हैरान थी वियो, परेशान थी वियो। ओ मुंहिंजा अल्लाह, मूंखे तिन्हनि अमलनि जो आसरो हो, परेशान थी वियो। करीम अल्लाह फरमायो, मुंहिंजा बाना, तुंहिंजी हिकिड़ी नेकी आहे। अल्लाह, अलाए मुंहिंजी कहिड़ी नेकी आहे जेका करीमनि खे क़बूल पइजी वई। फरमायो, बाना, फलाणो रस्तो हो, उन रस्ते ते कंडेदार वण हो, उन वण जी कंडे वारी लाम रस्ते ते वधी आई। गुज़रण वारनि खे तकलीफ़ थींदी, मुसाफ़िरनि खे तकलीफ़ थींदी। ओ मुंहिंजा बाना, तूं मुंहिंजे मख़लूक ते राम कयो, तूं मुंहिंजे बाननि ते राम कयो, तूं उहा कंडेदार लाम वढे छॾी, खानदार लाम वढे छॾे। ओ मुंहिंजा बाना, तूं मुंहिंजी मख़लूक ते राम कयो, मां अल्लाह तुंहिंजी या नेकी क़बूल करे वरिते। मुंहिंजा बाना, मां तोखे माफ़ी ॾेई छॾी आहे। मां तव्हांखे अगाड़े भेजो, सुभान अल्लाह जी ॿोली पचायो वेही करे। अदा छोड़ो कंडे जी लाम वढियाई, अल्लाह वटि अहिड़ी नेकी क़बूल पइजी वियसि, उन बाने जी बख़्शिश थी वई। सासा फरमाईंदो आहे, अॻे त पा न त मणनि खे ई मोट। साईं, उनखे कंहिं बि नेकी खे थोरो न सम्झो, कंहिं बि नेकी खे घटि न सम्झंदा कयो। हर नेकी तव्हांजे असांजी नज़र में जेकॾहिं घटि थोरी आहे, पर यार जेकॾहिं दिलि जी सचाई सां घटि में घटि नेकी कयो, अल्लाह जो कसम इहा बि बाने जी बख़्शिश जे लाइ काफ़ी बणिजी वेंदी आहे। उहे वीचारी माई हुई न, गुनाहगार माई हुई, बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे। इहा बि गुनाहगार माई वीचारी ॾींहुं राति सुबुह शाम बदकारी जा कम कंदी, गुनाहनि जा कम कंदी। रस्ते में अचे थी पई, रस्ते में खूह ते पाणी पीअण जे लाइ आई,
उन पानी ते हिकड़ो कुत्तो आज को उन में तड़पी रहियो हुजे, खूह का पानी न पियो पी सके। उन खूह ते कुछ पानी जे करे पोसल हुई, उन पोसल ते पंहिंजी ज़ुबान हणे थो पियो, वो उन ज़ुबान उन पोसल के चटे थो पियो त मन करे मुंहिंजी उन पूरी थी वञे, मन करे मुंहिंजी प्यास पूरी थी वञे। उन माई खे रहम अची वियो, पंहिंजो मोज़ो लाहे करे खूह का पानी कढंदी आहे, पानी कढी करे उन प्यासे कुत्ते खे पानी पियारियाई। अल्लाह जो कसम, अल्लाह के नेकी वणी वई। अल्लाह करीम फरमायो मलाको गुनाहगार ते ॾाढी हुई, मुजरिम ते ॾाढी हुई, वॾा गंदा कम कया हुया, पर मलाका मुझे मखलूक ते रहम कयो थई। मुझे महबूब जो ऐलान थियल आहे, इरहमु मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समाए। तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो, आसमान वारो तव्हां ते रहमतूं लाहींदो। अदा इन थोड़े अमल जे लाइ उहा गुनाहगार वीचारी माई भी बसजी वई। थोड़ो कुत्ते के पानी पियारियाई, कुत्ते के पानी। अल्लाह जा बंदो, जेकॾहिं कुत्तनि खे पानी पियारण वारी माई बसजी वेंदी आहे, तो अंदाज़ो लगायो जेके अल्लाह जी अशरफ मखलूक जी ख़िदमत करण वारा आहिनि, अल्लाह उन्हनि खे कीअं पंहिंजे रहमत सां नवाज़ींदो। हिकु त कहीं भी थोड़ी नेकी के भी थोड़ो न समझो, घट न समझो। रस्ते में कंडो पयो आ, शीशो पयो आ, भितर पयो आ, इहो ॿार कढी उछलाए छॾींदा कयो। साईं मौलाना मोहम्मद साहब चाचड़ खे गुज़ारिश आहे त मथे हलिया अदा मोल साहब खे मथे मोकिलियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हेॾे ख़्याल कयो, हेॾे ख़्याल कयो। कहीं भी नेकी के थोड़ो न समझो, घट न समझो। अल्लाह जेका तौफ़ीक़ ॾे हर नेकी सच्चाई सां करे वठो, ऐं कंहिं बि वॾे अमल ते फ़ख्र ऐं नाज़ बि न कंदा कयो। कंहिं वॾे अमल ते फ़ख्र ऐं नाज़ बि न कंदा कयो। अल्लाह जो कसम, केतिरा तहज्जुद गुज़ार भी जहन्नमी बणिजी विया, केतिरा खाने काबे जे अंदर इबादतूं करण वारा भी जहन्नमी बणिजी विया, केतिरा काबतुल्लाह जे सालनि ताईं सफ़ाई करण वारा भी आख़िर में कुफ्र ते मरी विया। वॾे में वॾे अमल ते गुरूर ऐं नाज़ न कजो, बेपरवाह ज़ात आहे, काई ख़बर न आहे। कंहिंजी वॾे में वॾो अमल बि जेके रिया ॾेखारो अची वियो, तो धूड़ खां ई बेकार आहे। जेकॾहिं नंढे में नंढी नेकी में इख़लास ऐं सचाई आहे, इहा नंढी नेकी बि तव्हांखे रंग लाइ वेंदी। साजन बेर वारा फरमाईंदा, जेकॾहिं उस्ताद कोई क़ाइदो पढ़ाईंदो आहे, अलिफ बा ता पढ़ाईंदो आहे, अल्लाह जी रज़ा जे लाइ पढ़ाईंदो आहे, इहो अल्लाह वटि क़बूल पियल आहे। पर जेकॾहिं को मौलवी साहब बुखारी शरीफ़ पढ़ाईंदो आहे, तिरमिज़ी शरीफ़ पढ़ाईंदो आहे, बहदावी जलालैन पढ़ाईंदो आहे, जेकॾहिं नियत में सच्चाई कोन्हे का, नियत में इख़लास कोन्हे को, इन जे इहा बुखारी पढ़ण बि हिनखे जहन्नम में छिके वेंदा। उनजे करे नेकी में इख़लास हुजे, सच्चाई हुजे। फरमाए तो रोज़े ऐं नमाज़ ते मता करे माण्हू सियाणो थी जा, रोज़े ऐं नमाज़ ते मता करे माण्हू बख़्शे ना बख़्शे आहे रज़ा जो राणो, बख़्शे ना बख़्शे आहे रज़ा जो राणो, बख़्शे त ॾोहिन खे बख़्शे यार पुछे न पुछाणो, बख़्शे त ॾोहिन खे बख़्शे यार पुछे न पुछाणो। ओ जंहिं 100 क़त्ल कया हा, जंहिं 100 खून कया हा, यार सच्चाई सां तौबा कयाई, अल्लाह जो भाव दिल में आयुसि, इख़लास सां तौबा कयाई, अल्लाह 100 खून वारे खे माफ़ करे छॾियो। बख़्शे त ॾोहिन खे बख़्शे यार पुछे न पुछाणो, पुछे त आबिदनि खां पुछे ॾे
वकड़ वराणो जॾहिं पुछण ते ईंदो आहे अल्लाह जॾहिं हिसाब किताब करण ते ईंदो आहे जॾहिं पंहिंजी बेनियाज़ी ॾेखारींदो आहे जॾहिं पंहिंजी बेपरवाही ॾेखारींदो आहे त नूह नबी खे बि धड़का ॾेई करे चुप कराईंदो आहे जेकॾहिं पंहिंजी बेनियाज़ी ते ईंदो आहे अल्लाह मुझे महबूब करीम जे अखियुनि खां नेर वहंदा पिया आहिनि अबू तालिब मरंदो पियो आहे पिछाड़ी में आहे सकरात में आहे हेॾा महबूब करीम अर्ज़ कंदा आहिनि अबू तालिब खे सम्झाईंदा आहिनि मुंहिंजे सोणे खां दुआऊं बि कयूं हूंदव पर मुंहिंजो मोहम्मद रोईंदो मोटियो वेंदो ओ मुंहिंजो सोणो पंहिंजी चादर सां पंहिंजा घोड़ा उगंदो मोटियो वेंदो आहे पर अबू तालिब खे कलमे जी तौफ़ीक़ न मिली मर्दी वारो आहे न जेकॾहिं तौफ़ीक़ ॾींदो आहे त बिलाल जहिड़े ग़रीबनि मिस्किननि खे हबशनि खे बि जन्नत जो वारिस बणाए छॾींदो आहे जेकॾहिं बेनादी ते ईंदो आहे त नूह नबी जे पुट खे बि ॿोड़े करे ख़तमु करे छॾींदो आहे मुंहिंजा अज़ीज़ो तो कंहिं बि नेकी खे थोरो न समझो कंहिं बि नेकी खे घटि न समझो ऐं कंहिं वॾे अमल ते बि नाज़ न कयो फ़ख्र न कयो अल्लामा बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह तहज्जुद पढ़े थो 4 रकातूं नमाज़ पढ़ियाई बुस्तानी रहमतुल्लाह अलैह 4 रकातूं नमाज़ पढ़ियाई सलाम बनायाई चवंदो अल्लाह ओ मुझा अल्लाह मां जेकी नमाज़ पढ़ियमि अल्लाह तुंहिंजे शान जे लाइक़ न है तुंहिंजे इज़्ज़त मक़ाम जे लाइक़ न है अल्लाह मुंहिंजी इहा नमाज़ रद्द करे छॾिजांइ वरी ॿियो 4 रकातूं पढ़ंदो आहे वरी चवंदो आहे अल्लाह मां नमाज़ तुंहिंजे शान वारी न पढ़ी आहे सुबुह ताईं अल्लाह जो बानो नमाज़ पढ़ंदो रहियो सुबुह जी पाक फुटी वई चवंदो आहे मुंहिंजा अल्लाह मां सॼी राति में काई नमाज़ तुंहिंजे शान वारी न पढ़ी आहे अल्लाह हाणे तूं बायज़ीद खे भले बेनमाज़ी लिखी छॾिजांइ अल्लाह बायज़ीद खे बेनमाज़ी लिखी छॾिजांइ उन करे फरमाए थो रोज़े ऐं नमाज़ ते मता करे माण्हू बख़्शे न बख़्शे आहे रज़ा जो राणो बख़्शे त ॾोहिन खे बख़्शे यार पुछे न पुछाणो जे पुछे त आबिदन खां पुछे ॾे वकड़ वराणो समझे थी साणो सदा निवरियो वत नमाज़ में असल मुंहिंजो जेको उनवान हुयो जेको मां ज़हन में मौज़ू रखी आयो हुयो मां उहो पाण में प्यार ऐं मोहब्बत ऐं एके ऐं ॿधी जे मुतालिक़ मुंहिंजो मौज़ू हुयो अॼुकल्ह इहा बीमारी एॾी आम थी वई आहे एॾी आम थी वई आहे एॾी आम थी वई आहे अल्लाह पंहिंजी पनाह में रखे चङनि भलनि आलमनि जा बि कम लही विया अल्लाह जो कसम चङनि भलनि दुनिया ते दाढ़ी रखण वारनि जा बि कम लही विया नियतूं ख़राब आहिनि नियतूं पलीत आहिनि दिलनि में बुग़्ज़ ऐं साड़ पयल आहिनि दिलनि में हसद ऐं तासुब पयल आहिनि यादि रखो जेकॾहिं दिल पलीत आहे मुस्लमान कलमे वारे जे लाइ नाक साड़ आहे नाक बुग़्ज़ आहे नाक तासुब आहे रब मोहम्मद जो कसम पोइ नमाज़ूं लुड़ी वेंदुई तहज्जुद लुड़ी वेंदाई इशराक लुड़ी वेंदाई सब का मोहम्मद जे उम्मत जो एहतराम कजां सब का पहिरियां मोहम्मद जो उम्मत जो एहतराम कजां अल्लाह वारो तव्हांजो नबी तव्हांखे पार्थो कंदो वियो कूनू इबादल्लाह इख़वाना ओ अल्लाह जा बनो पाण में भाउ थी करे रहजो ओ अल्लाह जा बनो पाण में भाउ थी करे गुज़ारजो
हाणे हो हुन कुंड में वेही करे हुन जे ख़िलाफ़ सिटो छिटींदो आहे, हो हुन कुंड में वेही करे हुन जे ख़िलाफ़ सिटो छिटींदो आहे। यादि रखो अल्लाह जी रहमत न ईंदी जॾहिं तव्हां में असां में इख़्तिलाफ़ अची वेंदा, नियतूं ख़राब थी वेंदियूं, अल्लाह जी रज़ा मक़सूद न हूंदी। रुगो पाण खे पढ़ाइण आहे, रुगो पाण खे मथे करण आहे, रुगो मां आहे। सभ खां पहिरियों मां शैतान कई आहे। अल्लाह ने चयोसि ओ मलाइका मुंहिंजे आदम खे सजदो कयो, शैतान इनकार करे बीठो हो न। हमारे ख्याल के मुंहिंजा आख़िरी अल्फाज़ आहिनि, अदा शैतान इनकार कयो हो न। अल्लाह पुछा कैसे मलून मुंहिंजो हुकुम छो न मञी? आना खैरुम मिन्हु, अदा कुरान है ना, तो ख्याल कयो छा चई? आना खैरुम मिन्हु, मां इन खां भलो आहियां। छा चई? मां सभ खां पहिरियों मां कहीं कई आदा मत ॻाल्हायो, सभ खां पहिरियों मां कहीं कई आहे। जंहिंजे दिमाग़ में रुगो मां ई मां आहे, जंहिंजे दिमाग़ में रुगो मां ई मां आहे, सभु कुझु पाण खे थिए थो। इन दिमाग़ में शैतान वेठल आहे, शैतानी ख़्यालनि जो आहे, शैतानी सोचनि जो आहे। पोइ भले केर बि हुजे पंहिंजी दिलि मां कढी छॾियो, आज़दी पैदा कयो, पाण में प्यार मोहब्बत पैदा कयो, सचाई ऐं ख़ुलूस पैदा कयो। पंहिंजे जमातुनि सां, पंहिंजे कारकुननि सां, पंहिंजे आलमनि सां, पंहिंजे बुज़ुर्गनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे मुजाहिदनि सां, पंहिंजे पाड़े वारे सां, पंहिंजे अचीराड़ीअ वारे सां, हर कंहिं सां दिलि सां सचाई सां मोहब्बत ऐं इज़त कयो। अल्लाह तव्हांखे ॿिन्हिनि जहाननि में इज़त नसीब कंदो। मां जो कुझु ॻाल्हायो अल्लाह से क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।